नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे ख़ैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त माल पिड़ी कुंभ जो ठीको मनपसंद माण्हुनि खे 1.5 करोड़ रिश्वत जे एवज़ बिना वाक़ जे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ टाउन चेयरमैन कुंभ साजन वसाण, टाउन ऑफिसर ताज मोहम्मद तहो ऐं अकाउंट ऑफिसर आसिफ शाह ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। ठेकेदार एजाज़ अली शनबाणी, मोहम्मद हाशिम शनबाणी, दौलतमल ऐं ॿियनि माल पिड़ी कुंभ जो ठीको मनपसंद माण्हुनि खे 1.5 करोड़ रिश्वत जे एवज़ बिना वाक़ जे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ मनपसंद ठेकेदारनि माणिक शाहाणी खां 1.5 करोड़ जी रिश्वत वठी हिन खे बंदि कमरे में भुॻड़नि जे मुठ ते ॾिनो वियो आहे। जॾहिं त असांजो 1 करोड़ 6 लख रुपयनि जो कॉल डिपॉज़िट पियारियल आहे ऐं असांखे 3 भेरा वाक़ ते घुरायो, मगर ठीको वाक़ ते न ॾिनो वियो ऐं सोशल मीडिया ऐं प्रिंट मीडिया ते कूड़ियूं ख़बरूं हलायूं वयूं आहिनि त माल पिड़ी कुंभ जो ठीके जे वाक़ ते को बि ठेकेदार न पहुतो। हिननि चयो त नाहिल ऐं करप्ट चेयरमैन संदसि साथियुनि ताज मोहम्मद सहो ऐं आसिफ शाह क़ौमी ख़ज़ाने खे तक़रीबन सिर्फ़ माल पिड़ी कुंभ जे ठीके ते तक़रीबन 2 करोड़नि जो नुक़सानु पहुचायो आहे, जॾहिं त असां माल पिड़ी कुंभ जो ठीको 5 करोड़नि में खणण लाइ तयारु आहियूं। हिननि वास्तेदारनि ऐं आला इख्तियारनि ख़ासि करे नेब खां मुतालबो कयो है त माल पिड़ी कुंभ जो ठीके वारी मामले जो नोटिस वठी ज़िम्मेदारनि खे कानून जी गिरफ़्त में आंदो वञे ऐं ॿी सूरत हाल में असां 3 ॾींहं बाद सिंध हाई कोर्ट सखर में केस दाख़िल कराईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।